खबर शामिल कंदासीं। दहशतगर्दी तौर अदालत में हलीम आदिल शेख खिलाफ ॿिनि केसनि जी ॿुधणी 8 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कराची खां। दहशतगर्दी तौर अदालत में हलीम आदिल शेख खिलाफ ॿिनि केसनि जी ॿुधणी 8 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। एटीसी में सिंध में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख खिलाफ 4 केसनि जी ॿुधणी थी, जॾहिं त जांच ऑफिसर ऐं ॿिया बि पेश थिया। जांच ऑफिसर जो चवणु हो त मेमार थाणे जी पुलिस केस मां दहशतगर्दीअ जूं शिकूं ख़तम करे छॾियूं आहिनि। पुलिस वाक़िए जी रिपोर्ट लाॻापियल मजिस्ट्रेट वटि जमा कराए छॾी आहे। अदालत ॿिन्ही केसनि जी ॿुधणी 8 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। दहशतगर्दी तौर अदालत में हलीम आदिल शेख खिलाफ 2 केसनि जी ॿुधणी 8 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर आज़म ज़ोहरानी। जी आज़म, छा तफ़सील आहिनि? जी, दहशतगर्दी जे अंत वारी ख़ासि अदालत में अॼु पुलिस पारां हलीम आदिल शेख ऐं ॿियनि खिलाफ़ दाख़िल कयल केसनि जी पेशरफ़्त रिपोर्ट पेश करे छॾी आहे। रिपोर्ट में जणायो वियो आहे त पुलिस हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जे खिलाफ़ 3 केसनि में दहशतगर्दी जा कलम जेके आहिनि उहे ख़तमु करे छॾिया आहिनि। हाणे नॉर्मल कोर्ट में जा केस हलंदा। अदालत हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जे खिलाफ़ वधीक 2 केसनि जी कार्रवाई 8 फ़रवरी ते मुलतवी करे छॾी आहे। ईंदड़ ॿुधणी ते पेशरफ़्त रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जे खिलाफ़ इहे केस मेमार थाणे जे हद में दाख़िल कया विया। उन मथां पुलिस ऐं 2 इदारनि ते जेको आहे ड्यूटी एहतिकार सां गॾु उन्हनि ते हमिलो करण जो बि इल्ज़ाम हो। जी, वॾी महिरबानी नाज़िन। कराची खां आज़म ज़ोरानी तफ़सील ॾिना आहिनि।